ॾे परॾे में वसंदड़ मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे मेज़बान इलियास थरी पारां प्रोग्राम पहर पुकारो में सिक भरियो सलाम क़बूल पवे। पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक तां हाज़िर आहियूं पंहिंजो दिलि पसंदीदा प्रोग्राम पहर पुकारो खणी आवां सॼणनि जे आॾो। दोस्तो साथियो, तव्हां जूं तबियतूं कीअं आहियो? ख़ुशि जोड़ मतारा कीअं थो लॻे भला पंहिंजो ई प्रोग्राम पहर पुकारो जेको निज थर जे मसइलनि ते ही प्रोग्राम आहे, जंहिंमें थर सां लाॻापियल मुख़्तलिफ़ इशूज़ ते बहस मुबाहिसो थिए थो, कचहरी थिए थी, अवां सॼणनि खे मालूमात ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधायूं था ऐं शेयर कयूं था। सो दोस्तो, अॼु असांजो मुख्य मौज़ू आहे त थर में इम्कानी आफ़तनि ऐं ज़िलज़िलनि बाबति हेल ताईं का बि पॉलिसी जुड़ी छो न सघी आहे। ये आफ़तूं मुसीबतूं ऐं ही ज़िलज़िला जिन थर में तमामु वॾियूं तबाहियूं आंदियूं, ॾुकारनि आफ़तनि मुसीबतनि जे नतीजे में थर उजड़ियो आहे ऐं वरी ठहियो आहे, इन्हनि ते बहस कंदासीं। उनखां अॻु में अवां सॼणनि खे अर्ज़ु आहे त पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। तव्हांजे हिकिड़े सब्सक्राइबर जे नतीजे में पंहिंजो यूट्यूब चैनल दुनिया जे अलाए जाणे केतिरनि ई मुल्कनि में ऐं साथियुनि सॼणनि वटि पहुचंदो ऐं उहे ॾिसी सघंदा। तंहिंजे करे हिकु भेरो वरी गुज़ारिश आहे त थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो ऐं शेयर कयो, कमेंट कयो। सो दोस्तो, पाण ॻाल्हि पे कईसीं त ॻाल्हाईंदासीं अॼोके हिन प्रोग्राम पहर पुकारो में थर जे इम्कानी आफ़तनि ज़िलज़िलनि बाबति जेका आहे असां पॉलिसी छो न जुड़ी सघी आहे। ऐं आम सिंधी में कोन चवंदा आहिनि त जहिड़ा कांग तहिड़ा बच्चा, यानी जहिड़ो हाल हबीबा तहिड़ो पेश प्रिया जेकॾहिं हुजे तॾहिं बि चङो, पर दर हक़ीक़त ईअं न आहे। हिते थरपाक जे अंदरि जहिड़ा कामोरा तहिड़ा सियासतदान, ॻाल्हि मिड़े ई साॻी, यानी जहिड़ा 60 जहिड़ियूं 23। आम हिकिड़ी पाण सिंधी माण्हुनि में जॾहिं हिकिड़ी पैसनि जी ॻणप जो जेको हिकिड़ो पुराणो रवाजु हूंदो हो, त उन में हू चवंदा हुआ त बाबा 60, त 60 जो अंग न ॻणे सघंदा, त जहिड़ियूं 23 तहिड़ो 60, यानी ॻाल्हि मिड़ई साॻी। सो बिल्कुलु ईअं ई आहे। थर सां बि गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां, केतिरनि ई सालनि खां हितां जे कामोरनि तोड़े मक़ामी सियासतदाननि ॿिन्ही घटिताई का बि कोन कई आहे। न का कमी कंवार में, न का घटिताई घोट में। थर तबाह थी वञे, थर बर्बाद थी वञे, थर में ज़िलज़िला अचनि, हालतूं चेंज थी वञनि, धरती जा जेके जेके निज़ाम आहिनि उहे ई तब्दील थी वञनि, हिननि खे कहिड़ी परवाह। पाणे पियो उजड़ंदो थर, पाणे पियो ठहंदो, पैसा पिया ईंदा, गवर्नमेंट पई ॾींदी। हिकिड़ो तमामु वॾो सहरा आहे, हिकिड़ो तमामु वॾो दुनिया जो ऋणपट आहे, जंहिंजी ख़ूबसूरती, जंहिंजे हुसन जी हाक सॼी दुनिया जे अंदरि मशहूरु आहे। त जहिड़ो थर जो सहरा आहे, जहिड़ो थर जो ही आहे खितो, भिटनि वारो रेगिस्तानी खितो, अहिड़ो सहरा, अहिड़ो जेको खितो दुनिया जे ॿिए कंहिं बि इलाइक़े में मौजूदु न आहे। जिते वणकारी बि आहे, थर जूं भिटूं बि आहिनि, वारी बि आहे, थर जे अंदरि पाणी बि आहे, कोयलो बि आहे, थर जे अंदरि मैदनियात बि आहे, चाइना कली ग्रेनाइट बि आहे, मतिलबु छा न आहे। तंहिं करे यकीनी तौर ते थर खे इन्हनि इम्कानी आफ़तनि, मुसीबतनि ऐं ज़िलज़िलनि खां बचण जे लाइ जेका पॉलिसी जुड़णु घुरिजे, जंहिं ते कमु थियणु घुरिजे, उन ते गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां को बि कमु न आहे थी सघियो। असीं सम्झूं था त उनजो ज़िमेदार, मुख्य ज़िमेदार हितां जो मक़ामी सियासतदान ऐं बाशऊर माण्हू आहे। ऐं उहे बाशऊर जेके सिविल सोसाइटी जे नाले में धप करे वियल हिकिड़ो मनहूस चहिरा बणिजी विया आहिनि, उहे बि इन्हनि मामलनि जा ज़िमेदार आहिनि, जेके ख़ूबसूरत क़िस्म जे 5 स्टार होटलनि में वेही करे ऐं मुख़्तलिफ़ जेको सो आलमी तोड़े मक़ामी नेशनल सतह जे NGOs जे प्रोग्रामनि ऐं सेमिनार्स ऐं वर्कशॉप्स में वेही ज़िंदगी जा 2-3 ख़ूबसूरत ॾींहं गुज़ारे होटलुनि में, ऐं ॻरा बिल
वसूल करे ऐं पंहिंजूं बि ख़र्चूं शाह ख़र्चूं वसूल करे वरी वापसि घर न भेड़ो था थियनि। पर थर अॼु बि उते ई बुख बदहाली ॾुख ॾुलावन ऐं तकलीफ़ में बीठल आहे। थर जे अंदरि जेकॾहिं हिन वक़्तु बि को ज़िलज़िलो अलाह न करे मुंहिंजो रब्बुल आलमीन पनाह में रखे, पर जेकॾहिं को ज़िलज़िलो अची वञे त कहिड़ी इम्कानी उन खां बचण जी पॉलिसी जुड़ियल आहे जो ईअं चई सघिजे त इहा पॉलिसी एॾी जटादार ऐं मज़बूत आहे जो उनजे नतीजे में थर खे वधीक तबाही ऐं बर्बादी खां रोके सघिबो। बिल्कुलु अहिड़ी तरीक़े सां का आफ़त मुसीबत अची वञे थर जे अंदरि त का बि प्लानिंग न आहे। इन जो ज़मीदार केरु आहे? इन जो ज़मीदार उहे आहिनि कामोरा त यकीनी तौर ते आहिनि ई आहिनि, पर उहे सियासतदान त इन जा मुख्य ज़मीदार आहिनि जेके थर जे ग़रीब अबोज जे मिसकिन माण्हुनि खां वोट जे नाले ते वॾा भाषण ॾेई खाइण वोट वठण खां पोइ पुछनि ई कोन था त संदन ज़िंदगी कीअं थी गुज़रे। 2009 ॾहाके जे दौरान जेको ख़तरनाक ज़िलज़िलो आयो हो, शायदि 2001-2002 वारे दौर जी ॻाल्हि आहे। उनमें जंहिंमें कच्छ भुज वारे इलाइक़े खां वठी पारकर ऐं इस्लाम कोट, चेलार, केरटी, मिठी, डीपले ताईं ऐं समूरे माने खिते में ख़ासि तौर ते थर जो जेको इलाइक़ो हो उहो तमामु घणो मुतासिर थियो, जंहिंमें ख़ासि तौर ते इहे जेको विचां इलाइक़ा आहिनि मिठी ऐं नंगर परकर जे इन पसगरदाई जा ऐं डीपले जा, उहे तमामु घणो शदीद मुतासिर थिया हुआ। ऐं उन ई कच्छ भुज वारे उन इलाइक़े में कच्छ भुज वारो जेको इलाइक़ो उन में तमामु वॾो नुक़सानु थियो हो ऐं राम सिंह सोढे जो पुटु दलीप सिंह सोढो बि उते उन ज़िलज़िले जे दौरान हिकिड़ी जेका पाणी जी टैंकी जे हेठि दॿिजी देहांत करे वियो। सो बहरहाल इहे हिकिड़ा ख़तरनाक क़िस्म जा नतीजा हुया जेके इन ज़िलज़िले जे नतीजे में साम्हूं आया। उन वक़्तु बि इहा ई पोज़ीशन हुई, का प्लानिंग न हुई। थर जा ग़रीब मिसकिन माण्हू खुले आसमान हेठि वेठल हुया, को सियासतदान कोन थे नज़र आयो, सभु पंहिंजे बंगलनि में पंहिंजे आसाइशी क़िस्म जे निज़ाम में जकड़िया पिया हुआ। ॿाहिरि निकिरी थर जे ग़रीब मिसकिन माण्हुनि जी का बि परगोर लहण जे लाइ तयारु न हुआ। अफ़सोस त इन ॻाल्हि जो थो थिए त अहिड़ियुनि हालतुनि जे बावजूदि बि उमरकोट ऐं थरपाकर जे अंदरि उन्हनि माण्हुनि ते अफ़सोस थो थिए त हेॾो वॾियूं तादियूं हेॾा वॾा ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं करण जे बावजूदि बि वोट जे वक़्तु ही माण्हू पंहिंजे ज़मीर जो फ़ैसिलो छो नथा कनि। ऐं ही जेके भोतार, ही जेके वॾेरा, ही जेके थर जा मक़ामी पटेल हिननि कूड़नि ठगनि सियासतदाननि खे खणी पाण सां गॾु डानूसूं कंदा नचंदा ऐं कुड़ंदा था अचनि, उन्हनि खे सत सुरियूं छो नथा ॿुधाइनि? आख़िर कहिड़ो त सबबु आहे? आख़िर को त मसइलो आहे जंहिंजे करे छा ज़मीर मरी वियो आहे? छा के तकलीफ़ूं आहिनि? छा उन्हनि मां कंहिं ज़िंदगी या मौत जो ख़ौफ़ आहे, को डपु आहे? ज़िंदगी मौत त मुंहिंजो रब्बुल आलमीन जे हथ में आहे, जॾहिं जिते चाहींदो अची वेंदो। तंहिंजे करे इन ख़ौफ़ ऐं डप खां ॿाहिरि निकिरिजे ऐं ही तव्हांजे मुस्तक़बिल सां खेॾंदड़ जेके इशूज़ आहिनि, जेके मसइला आहिनि, उन्हनि जे बाबति ही बिड़क कॾहिं बि ॿाहिरि ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहिनि। जेके कामोरा ऐं सियासतदान इन्हनि खे चौंकनि ते बि सत सुरियूं ॿुधायो ऐं इन्हनि खे चओ त अवी असांजो इलाइक़ो छॾे वञो, अवी असां वटि वोट घुरण जे लाइ अचो था, पर आख़िर मुंहुं कहिड़े खां अचो था? वरी न अचिजो। बिल्कुलु ईअं जॾहिं तव्हां सिधियूं सत सुरियूं चिटियूं ऐं चोवारियूं जेके से ॻाल्हियूं तव्हां खोले ॿुधाईंदो, मैदान में रखंदो, तव्हांजो मुस्तक़बिल यकीनी तौर ते तब्दील थी सघे थो ऐं उनजे लाइ जदोजहद तेज़ करणी पवंदी। अॼोके इन प्रोग्राम पैर पुकारो में एतिरो ई। मिलंदासीं सुभाणे वरी नए प्रोग्राम में। तेसिताईं इजाज़त ॾियो, इजाज़त अल्लाह वारे।